हाणे ॿुध आउं शहर मां ओ परे हो पंध करे तो मेहमान थी आयो आहियां शहर में मूंखे तो को सुञाणी को तो भला हाल कुझु खरा अॼु केर खाराईंदो परे खां तूं आयो तूं खारा हिते कहिड़ी वेझी दुकान आहे हिनखे अॼु फासाइणो आहे हल समोसनि जी दुकान खोली पई आहे अॼु तो वणायां बी रुगो छा पियो सोची तूं कुझु ई कोन पियो सोचां न को हल हल पकड़नि समोसनि जी दुकान आहे हिते था हलियो खाऊं सही आहे हा हा हल कौन बुझूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पड़ा ॾे कौन बुझूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पड़ा ॾे रुली आए पुले ते सजो लॾो पाड़े ते ओ अब्बा समोसनि वारा एॾा भाउ जो ऑर्डर ॿुध मुंहिंजो छाजो ऑर्डर अरे पैसा आउं भरंदुसि तूं ख़ाली चईंसि 20 रुपया समोसा पकड़ा चईंसि अदा 20 रुपया उस्ताद पकोड़ा समोसा जी हाँ खयों पियो अचां मूं भाई एॾा झुटे एॾा मोड़ियूं आहिनि पर हिते मोड़ी जाम आहे साईं चटणी ना बाबा ना चटणी ना ईअं खणी रुली आए पुले ते सजो लॾो पाड़े ते रुली आए पुले ते सजो लॾो पाड़े ते हाणे जेको आहे इहे प्लेट में ॿ पकोड़ा पिया आहिनि न ख़ासि करे मुतोला रखिया आहिनि इहे तूं खा आउं जेसीं अचां पियो तूं केॾां पियो वञी अरे आउं अचां पियो आउं केॾां ईंदो थो वणे मुंहिंजी फिकर चए न तोखे जेकी वणे तूं खा आउं वेठो आहे न हा बिल त आउं थो भरां न उस्ताद जेको आउं हलाईंदो बिल भागा छिके वठिजां न ॾिनई गले मां जले वठिजांइ बेफिक्र थी कोन छॾंदोसां पैसा वठी पोइ छॾंदोसां उस्ताद कढ 20 रुपया छाजा 20 रुपया हिते असां समोसा पकोड़ा खाधे पिया छा घर जी मानी हुई छा हमरा मूंसां गॾु जेको आयो हुन पैसा ॾिना हूंदो वो तो तुझी वाकई पारा ते करे जो हमरा न दे बटे हण जो